अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नासु कुलू मिम्मा फिल अर्दि हलालन तय्यिबा वला तत्तबिऊ खुतुवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, अल्लाह जे पाक कलाम जा बक़रा सूरत जी आयत नंबर 168 इन फ़कीर तमां जे साम्हूं तिलावत कई आहे। इन आयत पाक जे अंदर अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात सां मुखातिब है। रब्बे कायनात फरमायो या अय्युहन नास, ए इंसानो, कुलू मिम्मा फिल अर्द, जमीन में जो कुछ है वो तव्हां खाओ, हलालन तय्यिबा, पर उहे शयूं खाओ जेके हलाल भी हुजन ऐं पाकीज़ा शयूं। वला तत्तबिऊ खुतुवातिश शैतान, ऐं तव्हां शैतान जे विखुनि जी पैरवी न कयो। इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, बेशक ये शैतान तव्हांजो चिट्टो पिट्टो ज़ाहिर ज़हूर दुश्मन। ये आये करीमा इंसान ज़ात से अल्लाह रब्बुल आलमीन ने मुखातिब होकर फरमाया कि मेरे बंदो, मैंने तुम्हें पैदा किया और इस धरती को भी मैंने पैदा किया और धरती की चीजें मैंने उगाई। धरती में जो कुछ मौजूद है वो मैंने तख्लीक किया है। उनमें से कुछ चीजें हलाल बनाई हैं, कुछ हराम बनाई हैं, कुछ पाकीज़ा चीजें हैं, कुछ नापाक और गंदी चीजें हैं। तो मैं तुम्हें हुक्म देता हूं कि जमीन में जो कुछ मैंने बनाया है, जो हलाल है वो खाओ, जो हराम है उससे बचो। जो पाकीज़ा है वो खाओ, जो नापाक है उससे बचो। ये अल्लाह का फरमान है जिसको मानना हम सब पर फर्ज है। असां जब आना ही पंहिंजे मालिक जो हुक्म मञण असांजे मथां फर्ज आहे। चओ असांजे मथां। रब फरमाए तो मुझी धरती में
जेकी हलाल शयूं आहिनि उहे खाओ, जेके पाकीज़ा सुठियूं शयूं आहिनि उहे खाओ, ऐं जेकी हराम आहिनि, नापाक आहिनि, गंदियूं आहिनि, नुक़सानकार आहिनि, उन्हनि शयुनि खां बचो। अॻिते रब फरमायो वला तत्तबिउ खुतुवाति शैतान, शैतान जे विखुनि जी पैरवी न कयो। शैतान जेको रस्तो ॾेखारे अॻियूं शैतान हले तव्हां बि हुनजे पुठियां हली पोइ ईअं न कयो। शैतान जी ताबेदारी न कयो, शैतान जी फरमाबरदारी न कयो। हिन जे करे जो इन्नहू लकुम अदुव्वुम मुबीन, शैतान तव्हांजो ज़ाहिर सुहूर चिट्टो पिटो दुश्मन। सुभान अल्लाह। मुझी गाल तव्हां समझी? सुभान अल्लाह। तवज्जो आहे? सुभान अल्लाह। ॾिसो ज़मीन में भंग जो बूटो बि बीठो आहे, उन साॻी ज़मीन में सरियं जो साग बि बीठो आहे। अल्लाह फरमाए थो या अय्युहन्नास कुलू मिम्मा फिल अर्द हलालन तय्यबा, उहा शइ खाओ जेका हलाल बि आहे ऐं पाकीज़ा बि आहे। हाणे जेकॾहिं तव्हां साग खाओ त इहो पाकीज़ा खाधो आहे, ज़मीन मां पैदा थियल अल्लाह ताला तव्हांजे लाइ हिकिड़ी पाक शइ पैदा कई आहे, साग खाई सघो था। पर उन सां गॾु भंग बीठी आहे, इहा भंग ख़बीस आहे, इन में नशो आहे, इन में नुक़सान आहे। अल्लाह फरमाए थो जेका ख़बीस शइ आहे उन जे वेझो न वञो, इहो रब जो फरमान आहे। तव्हांजे साम्हूं कुतो बि बीठो आहे, पत्थर बि बीठो आहे। बज़ाहिर ॿई जानवर हिक जहिड़ा आहिनि, कद काठ में बि हिक जेतिरा आहिनि, नमूनो बि ॿिन्ही जो हिक जहिड़ो आहे, पर बकर हलाल आहे, कुतो हराम आहे। खाओ भली खाओ, तव्हांजे लाइ मूं पैदा कया आहिनि, पर छा खाओ जेको हलाल हुजे उहो खाओ। कुतो हराम आहे, कुतो न खाइजो, बकर हलाल आहे, वञी करे खाए। जेकॾहिं अल्लाह जे फरमान मिलण खां पोइ जेको शैतान जी ताबेदारी करे, शैतान त हराम ॾे वठी वेंदो आहे, शैतान ख़बीस शइ ॾे वठी वेंदो आहे। खीर न वणंदो, भंग वणंदी, शरबत रूह अफ़ज़ा जो न वणंदो, शराब वणंदो। इहो शैतान जी विखा, शैतान जी ताबेदारी आहे। इब्लीस हराम पासे वे नापाक गंदियुनि शयुनि ॾे वठी वेंदो आहे। रब तो फरमाए त शैतान जी पैरवी न कयो, इहो तव्हांजो दुश्मन आहे, इहो तव्हांजो वेरी आहे, इहो तव्हांखे जहन्नम ॾे वठी वञण वारो आहे। तव्हां शैतान जी पैरवी न कयो, जे पैरवी करणी आहे त मदीने वारे मोहम्मद तो गाल न समझी है वणी कोन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, तो जमीन को नौ जला सुभान अल्लाह। रब्बे कायनात फरमायो तो तव्हां शैतान जे विखुन जी ताबेदारी न कयो, मुझे नबी जे पैरवी कयो, उन्हें जी ताबेदारी कयो। नबी तव्हांखे उहे ॻाल्हियूं सेखारे थो जेकी हलाल तय्यब पाकीज़ा सुहिणियूं नफ़े वारियूं शयूं, ऐं शैतान तव्हांखे उहे शयूं ॾेखारींदो ऐं खाराईंदो जेके नुक़सान वारियूं आहिनि। दुनिया जो बि नुक़सान आहे, सेहत जो नुक़सान आहे, माल जो नुक़सान आहे, दीन जो नुक़सान आहे, इज्जत जो नुक़सान आहे, आख़िरत जो नुक़सान आहे। शैतान तव्हांखे उन रस्ते ते वठी वेंदो जेको घाटे वारो सौदो हूंदो,
मदीने वालों तव्हांखे उन रस्ते ते वठी वेंदो जेको जन्नत वला तत्तबिउ खुतुवात शैतान। ये इंसानो, तुम शैतान की पैरवी मत किया करो। इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, वो तो तुम्हारा खुला दुश्मन है। दुश्मन को जब भी मौका मिलता है वो वार करता है, वो गिराने की कोशिश करता है, वो नुकसान पहुंचाने की कोशिश करता है। दुश्मन से इंसान को हर वक्त फिक्र लाहक रहती है कि कहीं ये मेरा दुश्मन मुझ पर जाहिर ज़हूर या छुप कर कोई वार न कर दे, दुश्मन मुझे कोई नुकसान में न डाल दे। तो दुश्मन से जिस तरह तुम हज़र करते हो, रब्बे कायनात ने फरमाया कि इब्लीस और शैतान से भी इसी तरह तुम हज़र किया करो, उसकी राह पर चलने से इस तरह अपने आप को बचाया करो, क्योंकि ये तो तुम्हारा खुला दुश्मन है। खाते पीते के मामले में इस्लाम, कुरान, मदीने वाले साईं उहे शयूं हलाल कयूं आहिनि जिन में सेहत जो भी फ़ाइदो आ, दीन जो भी फ़ाइदो आ, आखिरत जो भी फ़ाइदो आ। ऐं इस्लाम, कुरान, मदीने वाले साईं उन्हनि शयुनि खे हराम कयो आ जिन में जान जो नुकसान आ, माल जो नुकसान आ, पैसे जो नुकसान आ, इज्जत आबरू जो नुकसान आ। हर नुकसानकार शय के मदीने वाले साईं हराम कयो आ, ऐं हर नफ़े वारी शय के मदीने वाले साईं हराम कयो आ। हींअर दुनिया में जेका कोरोना की बीमारी आई, कोरोना सॼी दुनिया लॉकडाउन में हली हुई, बाज़ारूं बंदि थी वियूं, ऑफिसूं, दफ़्तर, कारोबार, हत्ता कि मस्जिदूं बंदि, दरगाहूं बंदि, खानकाहूं बंदि, बैतुल्ला शरीफ बंदि। तव्हां ॾिसो पिया जी, ख़बर अथव त इन जी शुरूआत किथों थी? या कोरोना बीमारी निकिती कीअं, इन जो आगाज़ कीअं थी? बसि इहा हिकिड़ी ॻाल्हि सम्झो त तव्हांखे हलाल ऐं हराम जे फ़ाइदे ऐं नुक़सान जी ख़बर पए। इन कोरोना जी शुरूआत थी आहे चीन मुल्क खां। ऐं चीन जा माण्हू बस इन टेबल ऐं कुर्सी खां सवाइ ॿी जेका बि चैन पेरनि वारी शइ ईंदी आहे उनखे खाई वेंदा आहिनि। कुतो आयो वॾे शौक़ सां खाईंदा। मां पाण चीन घुमी आयो आहियां, बाज़ारनि में जीअं असां तव्हां हिते ॾिसंदा आहियूं त ॿकरो टंगियो पियो हूंदो आहे, हुनजी रान टंगी पई हूंदी आहे, ईअं कुता ईअं टंगिया पिया आहिनि, सूअर ख़ंज़ीर ईअं टंगियो पियो आहे, गिदड़ ईअं शौक़ सां खाइनि। असां वटि आहे हलाल जानवर खे खाईंदा आहियूं, पर पहिरीं ज़िबह कंदा आहियूं, पोंदा आहियूं। कोई ज़िबह करे जीअं हुनजो सीर वारो रत, ख़राब रत निकिरी वञे, उहो गोश्त थधो थी वञे, उन खां पोइ फल लाहिबी आहे। कासाई तव्हां ॾिठो आहे त कीअं हुनखे हलाल कंदो आहे। पर चीन जा माण्हू अहिड़ा निभागा आहिनि, अहिड़ा निभागा आहिनि। हीअं कुतो चेरो जाॻंदो, उनजे मथे में धक हणंदा, मथे में धक हणंदा, उहो किरंदो, फचकंदो पियो, उनखे खोले उनजो मेजारो कढी ऐं खाइण शुरू कंदो। हाणे ही जेका कोरोना जी वबा निकिती, कोविड-19, इहो जेको वायरस हुयो, चमड़ा तव्हां ॾिठा, सिंधी में चवंदा आहिनि चमड़ो, उर्दू में चवंदा आहिनि चमगादड़। चमगादड़, इन चमगादड़ जो सूप ठाहे पीतम। ये ॾिठो अथव बाज़ार में इहो कुकड़ जो सूप ठाहींदा आहिनि, हुनखे काढ़े
सूप ठाहींदा आहिनि। इन चमगादड़ जो चमड़े जो सूप ठाहे पीतो। इन चमड़े जे अंदर इहा वायरस कोरोना जी हुई। उहे जन पे वो सूप पीतो, उन्हनि खे कोरोना लगी। पोइ उन्हनि मां हिकिड़े मां ॿिए मां टे में तां जो चीन जो शहर वुहान उते फैली। उतो माण्हू जीअं ॿाहिरि निकिता त चीन जे ॿियनि शहरनि में फैली। वरी माण्हू ट्रेवल करे सफ़र करे जहाज़नि ते, के पाकिस्तान विया, के ईरान विया, के यूरोप विया, के अमेरिका विया। जेकी फैल जल्दी वही तो सॼी दुनिया में बुनियाद चमड़ो चमड़ो चमड़ो। ऐं मदीने वारे साईं फरमायो त चमड़ो हराम चमड़ो खाइण हराम। हाणे चीन जी हुकूमत ऐलान कयो आहे त असांजे मुल्क में केर बि चमड़ो न खाए। उन भागा पहिरीं जे इहो ऐलान करी हा त छो माण्हू मरंदा। मुंहिंजे महबूब मदीने वारे अॻे ॿुधायो चमड़ो हराम। साईं खे ख़बर हुई त मता इहा वायरस हिननि मां पकड़िजे। 1500 साल अॻु में मदीने वारो साईं चमड़े खे हराम करार ॾेई वियो। जे उन फरमान नबवी ते अमल थिए हा त दुनिया में लॉकडाउन न थिए हा, हीअ वबा न फैलिजे हा, हेॾो दुनिया जो नुक़सान न थिए हा। मईशत तबाह थी वई, सियासत तबाह थी वई, मुल्कनि जूं मुंहिंजा दोस्तो समाजी जेके बि हरकात सकनात सभु बंदि थी वियूं। थियो सिर्फ हिकिड़ी हराम शइ खे खाइण जे करे। गंदी शइ मिसाल मुर्दार मरी वञे वो न खाओ, गंदो आहे, बदबूदार आहे, गलीज़ आहे, इन खां बचो। जेका शइ नशो चाढ़े उहा शइ न खाओ। जे शइ में ज़हर हुजे उहा शइ न खाओ। जेका पाक साफ़ सुथरी शइ हुजे उहा बि खाओ। अॼु डॉक्टर चवनि था जेके ज़मीन मां फुटनि थियूं न शयूं, मसलन तूरियूं आहिनि, भींडियूं आहिनि, वाङण आहिनि, गोभी आहे, पटाटा आहिनि, टमाटा आहिनि, खीरा आहिनि, वंगा आहिनि, इहे शयूं खाओ। इन्हनि में हिसाब आहे, दवा आहे। इहे जेकी बराबरि शयूं खनकियूं आहिनि न। वरी हिकिड़ी अजीब ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधायां। जेका शइ जंहिं इलाइक़े में पैदा थी थिए, जंहिं इलाइक़े में जा शइ पैदा थी थिए, उन इलाइक़े वारनि जे लाइ उहा शइ वधीक नफ़े वारी आहे। सब्जी है, तरकारी है या अनाज है, मेवाजात है, जो चीज जिस खित्ते में, जिस इलाके में पैदा होती है, वो चीज उन लोगों के लिए नफे वाली होती है। अब तो लोग क्या करते हैं, उसको पैक करके दुनिया के एक कोने से दूसरे के कोने में भेज देते हैं। हम भी कहते हैं यार ये तो चेरी, ये बेरी आई है, जेरी आई है, ये फलां मुल्क से आई है, ये हम खाते हैं, इसमें बड़ा टेस्ट है। लेकिन याद रखें जो मकामी चीजें हैं, फ्रूट भी जो मकामी हैं, चीजें जो तरकारियां मकामी हैं, अल्लाह ताला ने उस धरती के हिसाब से, उस मौसम के हिसाब से हर इलाके की तरकारियां, सब्जियां, अनाज उस हिसाब से रब्बे जुल जलाल ने पैदा फरमाई है। अपनी धरती की उगी हुई चीजें खाओ, तुम सेहतमंद रहोगे। समझो था गाल के जी। मां सची तो ॿुधायां, चाहे असांजे मुल्क जी न आहे, चाहे असांजे मुल्क जी न आहे या ॿियनि मुल्कनि मां अॼु ताईं बि जेका चाहे अचे थी, पैक थी आई, पंहिंजो फ्रांस मां थी अचे, मुंहिंजा हेॾो सैलून खां थी अचे, फलाणे मुल्क खां थी अचे,
जेका शे असांजे मुल्क जी नाहे उन में असांखे फ़ाइदो बि घटि पवंदो। जॾहिं गुड़िया चांहि में भागी पहुती आहे केॾियूं बीमारियूं पकड़ियूं आहिनि। हलो चांहि त घणी हलाल शइ आहे, पर जेको तमाक आहे, वरी तमाक मां हुको, सुल्फी, भुंगरी, सही मुंहिंजा पान, वरी केतिरियूं शयूं थियूं हिन मां पैदा थियनि, मेन पुड़ी, ऐं इहे सभु शयूं माण्हू जी ज़िंदगी जे लाइ, उमिरि जे लाइ, सिहत जे लाइ सख़्तु नुक़सानकार आहे। हिकिड़ो माण्हू आयो मूं वटि, हिकिड़ो न 2-3 माण्हू अहिड़ा आया आहिनि। मूंखे चयोसीं हिनखे बीहणो रखो, हीअं ॾंद खुलनि न पिया, बात न पई खुले, मानी खाई नथा सघो। छो कि पान खाधऊं, पान खाई, उन पान में हिकिड़ो केमिकल विझनि था, मेंथोल हिकिड़ो केमिकल आहे, इन पान में विझनि था। हे माण्हू जूं जेके ॼाड़ियूं आहिनि न, हीअं ॻाल्हाए थो माण्हू, खाए थो त हेठि मथे थियनि थियूं। हिते कुदरती हिकिड़ा स्प्रिंग लॻियल आहे, राति खे खुले थो उहो जेको मेंथोल आहे न पान में, उहो केमिकल विझनि था, उहो जेॾी महिल इन्हनि में वञे थो, हे गिराड़ियूं जेके अंदरि आहिनि न, उहे जाम थी थी वञे। हाणे उहो बात चुरे नथो, खुले नथो। हिकिड़ो माण्हू आयो, मूंखे चई मां मानी जे गफ़े खाइण जे लाइ सिकां थो पियो, अलाह वास्ते दुआ घुरो त मुंहिंजो वात खुले, मां मानी थो घिरो। रब ठाहे ऐं हीअं वात में विझनि था, चुस करे ॾियां थो, जीअं पाणी चुस करे ॾिबी आहे। मां मानी जे गिरह खाइण जे लाइ सिकी वियो आहियां, मुंहिंजो वात खुले न। मुझो सदोरा तो के मिनट कई हुई तो तू पान खाई मेन पुरी का अल्लाह जी। मुखे तो अजबा मानू जे अकुल जे मथा जो तू है के इए था छिकने अल्लाह तू नेश पे तू हिए तवा ही कयो ना यो जो बात में हणे तो इनके अच्छे कपड़े की पुसाए थोरो आलो करे ऐं को जो अंदर सूटो है ना सूटो उन्हें के बाहर कभी इन में ये फूक हणे तवा ॾिसंदो तो अच्छो कपड़ो कारो थी आहे अच्छो कपड़ो कारो थी वेंदो ऐं जेको हुको आहे हुको उन जो जेको नड़ हूंदो आहे जंहिं में इहो सूटो ॾींदा आहिनि उन नड़ खे तव्हां खोलियो त अंदरूं उन जे काराण काराण ॼमी वेंदी आहे तह केॾी महिल तजुर्बो करे ॾिसजो इनखे खोले ॾिसो खणी ॾिसोसि इन नड़ खे त अंदरि इन जे खिर ॼमियल हूंदी आहे काराण ॼमियल हूंदी आहे। हाणे उहो हुको त को माण्हू घड़ी खन थो पीए हे जेको 24 कलाक सिगरेट पियो थो दुखे जेॾी महिल अखि खुले त सिगरेट थो खाए इहे धुआं पियो थो अंदरि मोकिले त इन जे अंदरि केॾो कारो थी वियो हूंदो जी। भई हरम अलैहिमुल खबाइस मुंहिंजो नबी खबीस शयूं तव्हांजे मथां हराम करण आयो आहे जेके पाक शयूं आहिनि उहे तव्हांजे लाइ हलाल कयूं अथई जेके खबीस शयूं आहिनि गंदियूं शयूं नुक़सानकार शयूं उहे मुंहिंजे नबी तव्हांजे लाइ हराम करे छॾियूं। बदुखान खबीस दूहो बि खबीस शइ आहे उनखे अंदरि में मोकिलण या का अकुलमंदी या दानाई न आहे पंहिंजे सिर जो नुक़सान माल जो नुक़सान जान जो नुक़सान आहे। तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई आहे न जेके बि हुको सिगरेट बीड़ी नास नसवार या सही मुंहिंजा मेन पुड़ी पान खाइण वारा अॼु मूंसां अलाह जे घर में वाइदो कयो इहा आदत छॾिबी मां अॻिते न हलंदुसि पहिरीं वाइदो वठंदुसि। जे इन सिगरेट छॾण सां सिगरेट या पान या हुके छॾण सां तूं मरी वे न
तुझो खून बहा 5 लाख रुपया मां भरे दी मस्जिद में खड़िया दस्तावेज स्टाम्प पेपर ते मां लिखी दो या तुझो खून बहा मां भरे सदको बोला जी बाबा सिगरेट छडण सा जेता मरी वियो न ता जा 5 लाख ताजे वारसन के मां भरे दी सुभान अल्लाह असुल न मरदे ओ जको शैतान अंदर बैठो है न कुरान फरमाता वाला तत्तबिउ खुतवात शैतान शैतान की पैरवी न कयो इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन यो ताने चिट्टो दुश्मन शैतान के तो बा सिगरेट छड़ी दे तू तो मरी भी दे दिमाग के अल्लाह ये सब शैतान की चक्करबाजी है सब शैतान की हरकत है तमा अहद कयो त इंशाअल्लाह अॻिते सिगरेट न पी इंशाअल्लाह जनमत आहिनि ॿाहिरि निकिरो त इनखे जी भला जे तव्हांजी कुवत इरादी मज़बूत न आहे त पोइ फोटा खणी मां पढ़ी ॾींदुसि बग़ैर पैसनि जे फोटा पढ़ी ॾींदोसांव इंशाअल्लाह ताला तव्हांखे सिगरेट ऐं चिल्म जे कुएं जी थप बि न वणंदी कबूल आहे फ़ाइदो पको आहे सिगरेट बीड़ी हुको चर्स चिल्म सल्लल्लाहु अलैहि मुझे दोस्तों हिकड़े दी मुझे सोने नबी जी दरबार लगी पई हुई दरबार भी दरबार जो जे दरबार में मदीने वाले जो दीदार रहमत जी वसकार क्यों कोई मलाइकन की कतार आशिक़न जो अखियों मुस्तफा दे पाक चेहरे दे सुबह शाम दीदार प्या कर सुभान अल्लाह मुझा सोना हबीब महफिल में बैठा है एकड़ो असाबिया जो नालो हजरत साद बिन अबी वक्कास जो रज़ी अल्लाह हजरत सैयदना साद बिन अबी वक्कास रज़ी अल्लाह ताला अन्हु मुझे सोने नबी के अर्ज तो करे या रसूल अल्लाह कयो या रसूल अल्लाह असा भी कदे दिल पर नबी के नालो वठी न सलींदा जने भी सलींदा त ये अर्ज कंदा या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह मुझो अपो ऐं मुंहिंजी अमड़ तो ता कुर्बान साईं फरमाइनि था चल साथ छाती चढ़ी अर्ज़ कई उदुल्लाह अयजअलनी मुस्तजाबुद दअवा या रसूल अल्लाह पंहिंजे रब खां दुआ घुरो त रब मूंखे मुस्तजाबुद दअवात बणाए मां जिते बि हुजां जेका बि दुआ घुरां मुंहिंजी दुआ रब रद्द न करे मुंहिंजी हर दुआ क़बूल पइजी
थी वजे इने के सरबुआ मुस्तजाब दावा जंजी दावत जंजी दुआ रब वट यकीनन कबूल हुजे अर्ज करे तो या रसूल अल्लाह दुआ करो तमा एड़ो थी वना जो मुझे हर दुआ मुझो रब कबूल करे फकाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या सअद अतिब मतअमक तकुन मुस्तजाब दअवा साईं फरमाइंदा है साथ रस्तो दिखाया है तो बाट सिखाया है तो रुके तो खेल पर सजी उम्मत के सबक सिखाया जो भी चाहिए तो मुझी दुआ रब वट कबूल पजी वने वो पंजो खातो पाक बनाए खातो पाक बनाए खातो हलाल जो खाए खातो पाकीज़ा खाए पूछे का दुआ खुरदो सर रब वट कबूल पजी शराब पिए बैठो चर सजाब रोड़ा को थके भंग जा कुंडा भी पिए पियो वरी चए तो सिंह मुझी दुआ नथी कबूल पवे वदा मदीने वारे रसूलनो आ जो ता दुआ कबूल पवन त पेट में हलाल खाओ खादो हलाल जो खाओ तवाजी दुआ रब रद्द न कंदो समझी छो त जे पेट में हराम उन्हें जी का दुआ रब रद्द न कंदो हलाल जी मनी हुजे सुकल जवन जा टुकर हुजन या खणी दाल पाउथी हुजे खणी भत जी खुरड हुजे पर आए हलाल जी हराम जे काढ़न कोड़न खा पुलावन खा कोफ्तन कोरमन बिरयानी खा वा हलाल जी दाल मानी बि भलिया जेको हलाल खाई निकरंदो आ रब जा मलाइक उन ते सलात पढ़ंदा आहिनि जेको हराम खाई निकरंदो आ अल्लाह जा मलाइक उन ते लानत ऐं फिटकार वसाईंदा